घणो सोचण, हर शइ खे संजीदगीअ सां वठण, का नई ॻाल्हि ॿुधण ते परेशानीअ में मुब्तला थियण, कंहिं बि ॾुखियाई जे पैदा थियण खां अॻु ई हुन खां डिॼण अॼुकल्ह माण्हुनि जी आम कैफ़ियत बणिजी वई आहे। हर शख़्स ते अॼुकल्ह दबाव नज़र अचे थो। मसला हल करण जो दबाव वधीक सोचण ते मजबूर करे थो ऐं वधीक सोचण अव्हां लाइ वधीक मसला पैदा करे थो। मिसाल तौर हाई ब्लड प्रेशर ऐं डिप्रेशन वग़ैरह। इहा सोच ई मसलनि जी पाड़ बणिजी रही आहे। इन जा सबब बि मुख़्तलिफ़ थी सघनि था ऐं ज़हन में सभई शयूं जनम वठंदियूं आहिनि। जॾहिं बि अव्हां अहिड़ी सूरत-हाल में फासी वञो त पोइ अव्हां खे कुझु आदतूं इख़्तियार करणियूं पवंदियूं। माण्हू जॾहिं अकेलो थींदो आहे त सोचुनि जे दरिया में ॿुॾी वेंदो आहे, पर अव्हां खे सोचणु बंदि करणु घुर्जे। इन लाइ मुराक़बो कयो। इहो अव्हां जो दबाव घटाईंदो आहे, दिमाग़ ऐं जिस्म खे सुकून ॾींदो आहे ऐं घणो सोचण खां बचण में मदद मिलंदी आहे। कोशिश कयो त अव्हां ख़ुशि रहो, पंहिंजे मसरूफ़ शेड्यूल मां वक़्तु कढो, वक़्तु कढी पंहिंजे शौक़ मूजिबि को कमु कयो। इन सां अव्हां जी इहा परेशानी लही वेंदी त अव्हां वधीक मसरूफ़ रहो था, अव्हां खे थकावट बि न थींदी। अव्हां इन्हनि माण्हुनि सां वक़्तु गुज़ारियो जिन सां गॾिजण में अव्हां खे सुठो लॻंदो आहे। पंहिंजो मूड हल्को करण लाइ अव्हां खे ॻाल्हि ॿोल जो सहारो वठणु घुर्जे। जेकॾहिं अव्हां ते कम जो दबाव हुजे त हर कमु मनसूबाबंदीअ सां कयो। मनसूबाबंदी हूंदी त कमु पूरो करण लाइ वक़्तु दौरान अव्हां दबाव खां बची वेंदा। सभ खां अहम इहो आहे त ज़िंदगीअ में हर शइ खे संजीदगीअ सां वठणु ज़रूरी नाहे हूंदो। के शयूं हल्कियूं फुल्कियूं हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि खे उन ई नज़र सां ॾिसणु घुर्जे। हरू भरू दबाव में अचण खां बचण लाइ अव्हां खे खोड़ शयूं नज़रअंदाज़ करणु घुर्जनि। जॾहिं बि अव्हां खे लॻे त अव्हां घणो सोचे रहिया आहियो त अव्हां असांजे ॿुधायल हिननि तजवीज़ुनि ते अमल कयो। इन सां अव्हां वधीक सोचण खां बची सघो था।